अरसना खाने मुस्तफ़ा जी हमदोनात ऐं इस्लामी उलमा इकराम जा बयान हासिल करण जे लाइ सब्सक्राइब कंदा असांजे यूट्यूब चैनल जावेद भी मोराई खे। डायरेक्टर शानवाज़ अली कादरी। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन अत्यबित तय्यबीन व अतहरित ताहिरीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वाअतसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन व ला तफ़र्रक़ू। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। दोस्तान गिरामी, हज़रात, मशाइख़ इज़ाम, उलमाए किराम, ख़ुसूसन असांजा क़ाइदे अहले सुन्नत ऐं अवाम अहले सुन्नत अॼु जे हिन नूरानी इज्तिमा खे ॾिसी यकीनन अहले सुन्नत जो दर्द रखण वारनि जूं दिलियूं मसरूर थी रहियूं आहिनि। अॼु हिन अज़ीम इज्तिमा जे अंदरि सिंध जा उलमा बि मौजूद आहिनि, सिंध जा मशाइख़ बि मौजूद आहिनि। उहे हस्तियूं मौजूद आहिनि जेकी हथ खणी दुआ घुरंदा त बातिल कुवतूं पारा पारा थी वेंदियूं। अहले सुन्नत जो इत्तिहाद इंशाअल्लाह, अहले सुन्नत जो इत्तिहाद बातिल जे ऐवाननि में लफ्ज़ो तारी करे छॾींदो। असांजा अहले सुन्नत उलमा ऐं मशाइख़ असांखे अॼु ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे। अॼोके दौर में एतिरी ज़रूरत शायदि अॻे न हुई जेतिरी अॼु असांखे ज़रूरत आहे त अवाम अहले सुन्नत बि मुत्तहिद थिए। अवाम अहले सुन्नत सां गॾु मशाइख़ अहले सुन्नत ऐं उलमाए अहले सुन्नत जो इत्तिहाद, बाहमी रब्त, बाहमी ॻाढापो अॼु वक़्त जी अहम ज़रूरत आहे। जराकुर उलमा जो रुख पंहिंजो थियो, मशाइख़ जो रुख पंहिंजो थियो, उम्मत छिण छड़ थी वई। जंहिंजा ॾींहं अॼु असां ही ॾिठा आहिनि जो बातिल कुवतूं ललकारे रहियूं आहिनि, चई रहिया आहिनि त हे सुन्नियो तव्हांजा कुब्बा अॼु ॾाहींदासीं। अरे बातिल खे कहिड़ी कुवत आहे जो अख वारनि सां अख में मिलाए ॻाल्हाए सघे। ही सभु असांजे कमज़ोरी जो ग़लति फ़ाइदो वरितो वञे थो पियो। असां जंहिंखे छिड़ विछड़ सम्झी करे इन जो ग़लति मक़सद अख़ज़ कयो वञे थो पियो। जेकॾहिं अहले सुन्नत जा मशाइख़, अहले सुन्नत जो अवाम गॾिजी पवे, उलमा जो सायो सिर ते हुजे, इंशाअल्लाह का बि बातिल ताक़त हक़ वारनि जो लहर ॾोॾो नथी पहुचाए सघे। अॼु असांखे ज़रूरत आहे इन ॻाल्हि जी त जदीद दौर ते जंहिं नेज सां, जंहिं तरीक़े सां बातिल कुवतूं पंहिंजी तबलीग फैलाए रहियूं आहिनि, असांखे उन अंदाज़ में उन जी मुदाफ़ियत करणी आहे। दोस्तान गिरामी, अॼु मीडिया जे मथां बदमज़हबनि जो कब्ज़ो आहे, अक्सरियत बदमज़हबनि जी आहे। इख़बारुनि में ॾिसो अक्सरियत उन्हनि जी आहे। हू माण्हुनि जो रुख, माण्हुनि जो ज़हन इन पासे ठाहे रहिया आहिनि। अॼु छा आहे अंदरूने सिंध ॾिसो, असांजो को अहले सुन्नत जो जलसो थिए थो त DC हवा बि वेठो आहे, मथां डिप्टी कमिश्नर उहे बदमज़हब वेठा आहिनि। असांजे जलसे खे रोकियो वञे थो। ऐं काश जेकॾहिं अहले सुन्नत मुत्तहिद हुजनि हा त असांखे इहे ॾींहं ॾिसणा न पवंदा। पोइ बि असांखे ख़ुशी आहे जो अॼु अहले सुन्नत जी अखि खुली आहे। अहले सुन्नत ही इत्तिहाद जी ॻाल्हि कई आहे ऐं मां उम्मीद कयां थो त इंशाअल्लाह ही अहिड़ियूं वक़्तन फ़वक़्तन कॉन्फ्रेंसूं थींदियूं रहंदियूं, इत्तिहाद थींदो रहंदो ऐं इंशाअल्लाह हक़ जो नारो चइनी पासनि में गूंजी वेंदो। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।